बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद यूसुफ शेख, डिप्टी कमिश्नर जैकबाबाद अॼु अव्हांखे आगाही ॾींदो हलां त असांजे समूरे ज़िले में सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जे तावन सां सर्वे शुरू करे रही आहे। उन सर्वे जे अंदरि रेवेन्यू, लोकल गवर्नमेंट, PDMA, NDMA ऐं पाकिस्तान आर्मी जो नौजवान शामिल हूंदा। हर टीम घर घर वेंदी ऐं अव्हांजे घर जो, फसल जो, जानवरनि जो या ख़ुदा न ख़्वास्ता अमवात या ज़ख़्मी थिया आहिनि त उन्हनि जो सही काथो लॻाईंदी ऐं लिखत कंदी। इहा लिखत हिकिड़ी मोबाइल ऐप जे ज़रिए थींदी। उन मोबाइल ऐप खे केर बि कंहिं बि घर में या ऑफिस में इस्तेमालु नथो करे सघे। अव्हांजी जिते रिहाइश आहे उन ई हंध ते ई ईंदा ऐं हर टीम उनखे मोबाइल ऐप जे ज़रिए लिखत कंदी। जेकॾहिं का बि अव्हांखे शिकायत आहे या अव्हांजे घर ताईं टीम न पहुची सघी थी त अव्हां हिन जेको आउं नंबर मेंशन कयां थो इन में तव्हां पंहिंजी शिकायत दर्ज कराए सघो था। नंबर आहे 0722921190 921190। डिप्टी कमिश्नर कंट्रोल रूम आहे। इन ते अव्हां कंहिं बि वक़्तु अव्हां पंहिंजी शिकायत दर्ज कराए सघो था त जीअं टीमुनि खे डायरेक्शन्स ॾेई सघजनि त अव्हां ताईं पहुचे ऐं अव्हांजो नुक़सानु सही लिखी सघे। अव्हांजे ताउन जी वॾी महिरबानी।